अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़ीनत अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदा। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुझे भाइरो अजीज़ो दोस्तों ऐं बुजुर्गो, कंडियारो शहर जे बरसा गुड हामिद उजण जी प्यारी जमात, दीनदारो कलमे वारो अॼु अवहीं असां ख़ैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते इन दुआई मग़फ़िरत जे प्रोग्राम में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम बाबू अल्ताफ हुसैन मंगी साहब, इंतहाई मोहतरम चाचो मोहम्मद सलीम उजन साहब जी दावत सरारत दीगर जुमला जमात पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। धणी दर दुआ गो हां दरब सी अवां ऐं असांजी हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल व मंज़ूर कर फरमाए। आमीन जो पर बुलंद आवाज़। अही अजो को प्रोग्राम जिन पर मरहूम अल्लाह रखियो वियो आहे, मां रब साईं का दुआ गो हां त अल्लाह सी उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए, उन्हनि जी क़बरुनि ते अल्लाह सी किरोड़ रहमत नाज़िल फरमाए। आई अजो की तकरीब में आयल सरी जमायत ला भी दुआ गो हां त अल्लाह सी अवां जे भी ईमान में, उम्र अमल में, बच्चन में, रिज़्क़ में बरकत अता कर फरमाए। मुझा दोस्त अज़ीज़ हो, अवहीं असांजी ज़िंदगी में एक भलारो महीनो मुबारक महीनो माहे शोबानुल मोज़म हली रहियो आहे। जे महीने जी तारीफ़ कंदे नबियन जे सरदार रसूलन जे पगदार आकाए नामदार जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साजिन फरमायो त रजब अल्लाह जो महीनो आहे, शोबान मां मोहम्मद अरबी जो महीनो आहे, ऐं फरमायूं त रमज़ान मुझे उम्मत जो महीनो आहे। साजिन फरमायो त महीनन में शोबानुल मौज़म महीने जो शान ॿियनि महीननि जे मथां ईअं आहे जे सारन नबियन रसूलन पैगंबरन में मां महबूब मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं माहे शोबानुल मौज़म जो महीनो माहे रमज़ानुल मुबारक जे आमद ऐं इस्तक़बाल जो महीनो भी आहे। इन महीने के अंदर एक भलारी रात लैलतुल बरा, एक कल रात गुजरी चुकी, छोटकारे वारी रात, जे रात में अल्लाह सी पजे बानन ऐं बाजन जा हिसाब करण फरमाइंदो आहे। मां डी आडो 18 नंबर सिपारे मां जेको हिस्सो तलावत कयो थम, हिन हिस्से में रब सही पजे ईमान वारन बानन ऐं बाजन के सदे पजे डोहन खां, पजे गुनाहन खां, पजे पापन खां सच्ची दिल सां तौबा करण जो हुकुम ॾिनो। हामिद उजण जे गोठ वारो अगर अवाईं सां पजे डोहन खां, पजे गुनाहन खां, पजे पापन खां शर्मिंदा थी, अखिन मां पानी हारे, हर नंढे वडे गुनाह के गुनाह समझी हकीकी खालिक जे दरवाजे ते रोऊं था, गिड़गिड़ायूं था, तब वो अवहीं असाब जो नस्ल हजरत आदम अलैहिस्सलाम सां था मिलायो। पर जे अवहीं असां के गुनाहन ते पछता कोने, पशीमा कोने, रहंदो गुनाहन ते फखरा, रहंदो गुनाहन ते वडाइया तकबरा, तब अवहीं असाब जो नस्ल शैतान सां था मिलायो। जैसे आदम जी औलाद ना ही शैतान जी औलाद है। हर फैसलो अवहीं असांजे हक में आहे।
हल करे जो कोई भी मुजाहिद हो भाई थोड़ा तवज्जो से ना मारो मैं उर्दू में भी इंशाल्लाह करूंगा उर्दू में जो तबलीगी जमात आई है ना इंशाल्लाह मैं आवाज लगाऊंगा हेरे नहीं आ रहे मोटे हर फैसलो अवहीं असांजे हथ में आ मज़ले नवाब शाह का सफर करे अवां जी मोहब्बत में आयो आ काफी दोस्तन जो इहो भी इसरार हुंदो तो चन्नू साहब न ईंदो मां छो न ईंदुसि प्रोग्राम थींदा रहंदा मां इंशाल्लाह ईंदो रहंदुसि ऐं अल्लाह जो कुरान मजीद मुझे आॾो वाद ॿ ॾींहं थिया आहिनि मुसलसल मुंहिंजी तबियत बि ॾाढी ख़राब आहे मां हिन वक़्तु बि भाऊअ सां राब्ते में हुउमि मां डॉक्टर खे पान ॾेखारे मां दवा बि न खाधीदुमि उहा खीसे में खणी आयो छो त हींअर एतबार जो ज़मानो ई कोन्हे एतबार न थिए ऐं रोड जी हालत का ताईं वाक़िफ़ आहियो मुंहिंजा दोस्तो हाणे फ़ैसिलो अवहीं असांजे अखियुनि जे आॾो आहे त हाणे अवहीं असांखे पंहिंजे गुनाहनि खां ॾोहनि खां पापनि खां पशीमा थी पंहिंजो नस्ल आदम अलैहिस्सलाम सां मिलाइणो आहे जे अवहीं असांखे पंहिंजे ॾोहनि ते फ़ख़ुर करे तकबर करे पंहिंजो नस्ल शैतान सां मिलाइणो आहे अॼु नज़र थी कजे त ख़ुदा जो कसम ज़ुल्म उरूज ते आहे माण्हू गुनाहनि जे बाज़ारनि में एॾा त मस्त मगन थी विया आहिनि जो मर्द औरतूं गुनाहनि में पागल चिरिया थी विया आहिनि हे अल्लाह जो कुरान मजीद खणी व्याजीअ जे मथे ते रखो ऐं व्याजीअ खे चओ त अल्लाह जो कुरान थो चए त व्याज वठण वारो ॼण त अल्लाह रसूल सां ऐलान जंग थो करे ऐं सुहिणे रसूल फरमायो त व्याज जो जे 1 रुपयो वरितो ॼण सॼी मां सां 70 दफ़ा ज़ना कजे तबे व्याजी व्याज का मुड़े थो अब ॻाल्हायो मूंसां व्याजी की ख़बर कोन्हे त व्याज वठण ॾोह जो कमु आहे हे कुरान मजीद खणी ज़ानीअ जे मथे ते रखो ऐं ज़ानीअ खे चओ त कुरान सम्झाए थो ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझा न वञो ज़िना खां बचण जे लाइ 5 सीपारो सूरत निसा फनकीहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व थुलास व रुबा चैन शादन जी चैन निकाह जी कुरान इजाज़त ॾिनी त ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझा न वञो ऐं सुहिणे रसूल फरमायो मन ज़ना ज़ुनिय बि अहलिया ज़िना कर्ज़ कर्ज़ कहीं सूरत में माफ़ न थींदो तब ज़ानी ज़िना खां मुड़े थो यार ॻाल्हायो मूंसां हे अल्लाह जो कुरान मजीद खणी कूड़े माण्हू जे मथे ते रखो त कुरान समझाए तो लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़न ते अल्लाह जी लानत ऐं सुहिणे रसूल फरमाता सभिनी गुनाहनि जी जड़ कूड़ा तब कूड़ो कूड़ हरण खां मुड़े थो हे कुरान मजीद खणी वञी शराबीअ जे मथे ते रखो त अल्लाह जो कुरान शराब खां झले थो शराब इंसान जे अकुल जो दुश्मन आहे ज़िना नस्ल जी दुश्मन शराब अकुल जो दुश्मन हलाल जो मैदान अल्लाह कुशादो कयो पानी पी लस्सी पी खीर पी माखी पी शरबत पी पर शराब जे वेझो न वञ ऐं सुहिणे रसूल फरमायो जेको शराब जो आदी आहे जॾहिं बिना तौबा जे मरी वियो क़यामत में क़ब्र मां उथंदो त शराबी जो धड़ माण्हू जो हूंदो सरी सूर जी हूंदसि तब शराबी शराब खां मुड़े थो
ही कुरान मजीद खणी बेनमादी जे मथे ते रखो ऐ बेनमादी खे जो तो कुरान तो जे औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला बेनमाजी फैल में विदा चले रसूल फरमाए मन तरक सलात मुतअम्मिदन फकत कफर यानी वाणी जे नमाज छड़ी कुफर करे पीरान पीर पंजे किताब में फतवा नी ते बेनमादी मर्द हो जे औरत बेनमादी थी मरी वजन तहन के मुसलमान जे मुकाम में दफन ही न कजो तब बेनमाजी वारी जिंदगी का मुड़े थो हे कुरान मजीद खणी मां पी जे नाफरमान जे मथे ते रखो तहन कुरान मजीद में 80 जैन थे अल्लाह समझायो वा व बिल वालिदैन एहसाना ऐसो ने रसूल फरमा अन नजर इलल वालिदैन ये मां पी जी जियारत कई सगीरा गुनाह माफ तब मां पी जो नाफरमान मां पी जे नाफरमानी का मुड़े तो समझाए व्याजी खे जदो मुझो कारोबार आ मुझो वापार आ समझाए सानी ऐं शराबी खे जदो मुझा पैसा मुझी मर्जी ही गुनाह के गुनाह समझण जे ला तैयार ना है तो हिन के तौबा जी तौफीक थींदी अज मां हिन कंडियारो वारन के गुड हम उजण वारन के पैगाम जणाए वहां अचो तव्हां असां पज हर नंढे वडे डोआ का सच्ची दिल से तौबा कयो ऐ खुदा जो कसम तुझे तौबा करण में देर आ साईं जी बख्शण में देरी कोने जे माओ ने बच्चो रोंदो अचे ऐ मां उन के सीने साले आथत दे दिलदारी दे डढ दे त रो न आऊं अम्मा वेठी आया रो न आऊं बापो वेठो आया रो न आ मामू या चाचो वेठो या गरीब रोंदो कहे अमीर दे वने ऐ अमीर उनके आथत दे दिलदारी दे डढ दे त घबराए न आऊं वेठो या कसम दव खुदा जो उजण साहब पोन के खुशी थींदी या न थींदी जेके डढ मिले जेके दिलदारी मिले जेके आथत मिले अबा खुशी थींदी न थींदी गालाइंदा ल मूसा हिंजरी तां जो एड़ो हाल जो बीमार मां तां के जड़ो मुदे जो बुखार हो जे बुलंदा आवाज सां अबान के खुशी थींदी या न ती अल्लाह सही कुरान मजीद जे अंदर गुनहगारन के डढ ॾिना हन दिलदारियूं ॾिनियूं हन आथत ॾिनी आ त घबरायो न मता चो त अव्हां जा एतरा ॾोह हन जेतरा आसमान में सितारा अव्हां जा ॾोह मुझे जमीन आसमान का वॾा अव्हां जा ॾोह मुझे जबलन पहाड़न समुंडन दरियाहन का वॾा अव्हां जा ॾोह मुझे अर्शे मौला का वॾा घबरायो न आऊं खुदा वॾो सखी सरकार आया कुरान मजीद में अल्लाह सी बार बार काफी जाइन ते गुनहगारन के दिलदारियूं ॾिनियूं हन त आऊं अल्लाह वॾो बाजार वया सुभान अल्लाह त चयो आऊं अल्लाह वॾो करम करण वारो आहियां आऊं अल्लाह वॾो मेहरबान आहियां आऊं अल्लाह वॾो बुरदबार आहियां आऊं अल्लाह वॾो ढकणहार आहियां आऊं अल्लाह वॾो बख्शणहार आहियां कुरान मजीद जे अंदर अल्लाह सही काफी जान ते गुनहगारन के डढ दिलदारी ॾिनियूं हन अचो तो अल्लाह जे कुरान का पुछी ॾियां जेके कुरान जे आशिक़ हो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह जेके सिंधी समझो ॾाढे जो सुभान अल्लाह जेके उर्दू समझो सब कहो सुभान अल्लाह जेके यार जेके बरोज की समझो कुल कुछ सुभान अल्लाह हर कुछ सुभान अल्लाह जेके बिरोही समझो कुल पाबो सुभान अल्लाह जेके बलोची समझो कुल खने सुभान अल्लाह जेके सिराई की समझो सब आखो सुभान अल्लाह जेके कुछ भी न था समझो तो ॾाढे जो सुभान अञा वॾे आवाज़ अजो त अल्लाह जे कुरान का पुछी ॾियां हथ खणी जो त अल्लाह जो कुरान सचो आहे बुलंद आवाज़ तर अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर असा के हीअं भी समझायो कुरान फरमाए तो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला
हुवर रहमानिर रहीम। कुरान मणी मत ॾाढे जो सुभान मगे डॉक्टर साहब जो अॼु छॾ वाइज खे अॼु आराम कर मुझे आवाज थोड़ो इको घट डबलिंग घटा जी अॼु आराम कर पर मुझा जे नवींदुसि वरी चंदा चन्नू साहब तारीख़ वरती सी ना आयो मुझे जेड़ो भी हाल आ मां वेंदुसि तवजो आहे बा मां सिर्फ अवां जी इज्जत रखी आयो आ अवां जी मोहब्बत के ॾिसी आयो आ हाणे जेके बीमार वेठा मूं जियां ॾाढे जो सुभान अल्लाह अल्लाह समूरन के शिफा दे आमीन जो वडे आवाज अल्लाह जी कुरान मजीद में समझायो के मुंहिंजा सुहिणा नबी एॾे नबूवत वारी ज़बान मुबारक सां अल्लाह जो कुरान पढ़ी मुझे बानने बाजुन के समझाए मर्दनी औरतुन के समझाए त मुंहिंजो अल्लाह बाजारो भी आ मुंहिंजो अल्लाह मेहरबान भी आ अब बाजारो केर अन्या वडे आवाज सां बाजारो केर सब ते बाज करण वारो केर आ अल्लाह वा ये अल्लाह जी बाज न होजे जेके अवां असां कुधा करतूत था कयूं ज़ानीअ जो ज़िना वारे टेम ते मणको न टोड़े छॾे शराबीअ खे शराब वा जे टेम ते शराब थो पिए ज़बान न रब सुकाए छॾे कुरान फरमाए तो व उमली लहुम इन कैदी मतीन पहिरीं खुदा डर ॾींदो आ पोइ खुदा सख़्ती कंदो आ पोइ खुदा जी सख़्ती एड़ी ॾुखी आ इन बतिश रब्बिकल शदीद पोइ जंहिंखे खुदा पकड़ियो कन जा मुड़े खुदा जी पकड़ मां को बि कंहिंखे छॾाए न सघियो तवजो आहे बा मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो तू मशहूर मगरूर बरहलम खुदा देर गीरत सख्त गीरत मरतरा तो मता जमे अल्लाह रहीमा पियो गुनाह कंदो वता अल्लाह करीमा पियो ॾोह कंदो वता जने पकड़ कंदो आ त खुदा जे पकड़ मां को बि छॾाए जो न सघियो नहीं छॾाए सघंदो अल्लाह से केंदो पजे बानन ते रहम जी नज़र फरमाई वरी बि अल्लाह दी हेंडी हारे मुझे दिलदारी पियो ॾे त अल्लाह वॾो बाजार वया ऐं अल्लाह वॾो मेहरबान के जद अल्लाह सी कुरान मजीद में असा के हिंग भी समझायो सूरत अल-अहज़ाब जी पछाड़ी सो तो पढ़ाओ कुरान में फरमाया तो लियुअज़्ज़िबल्लाहुल मुनाफिकीन वल मुनाफिकात वल मुशरिकीन वल मुशरिकात व यतूबल्लाहु अलल मुमिनीन वल मुमिनात व कानल्लाहु गफूरर रहीमा अन्या वडे आवाज जो सुभान अल्लाह कुरान जने के वने बई तकने जो सुभान अल्लाह अज माशाअल्लाह उजण रंग जी आओ अज रंग जी विया उजण सहता साहब बी कौम वारा जेके भी आया हो सुमरा साहब खुदा जो कसम जेके भी आया हो कुरान जे सदे थे मां भी जिले नवाब शाह का सफर करे वहां के दुआ करण आयो हां अज हामद उजणे गोठ वारा रंग जी आओ अजा वडे आवाज बई तकने जो सुभान अल्लाह अज अल्लाह से वहां से राजी थियो वड़े वा मुजाहिद अल्ताफ हुसैन मंगी अही चाचो मोहम्मद सलीम केड़ो वा हो अब जलसे वठण वारा इंदा आन तारीख वठण ज़ाहिर होई कोन हुंदा आन पछाड़ी ताई माशाअल्लाह रंग जी वियो चाचो मोहम्मद सलीम बाव अल्ताफ हुसैन मंगी मां दुआ तो कयां त अल्लाह सैनन जे खैर के कबूल फरमाए अन्या वडे आवाज कुरान मजीद में अल्लाह दी समझायो तम अल्लाह बख्शनहार भी है अल्लाह मेहरबान भी है वही अल्लाह जी कुरान मजीद में ही अभी समझायो कुरान फरमातो नबी बादी अन्नी अनल गफूर रहीम अल्लाह वडो बख्शनहार होया अल्लाह वडो मेहरबान होया अरे निहारे मुड़ी यो अल्लाह सही बजे बानन के दिलदारी पे त घबरायो न अल्लाह वडो मेहरबान होया अल्लाह वडो बख्शनहार होया के जद अल्लाह सी कुरान मजीद में ही भी समझायो कुरान में फरमाया तो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह
यगफिरुद्दुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अञा भी ॾाढे जो सुभान अल्लाह। ए मुंहिंजा सोना चवे मुंहिंजे बालनि खे त मुंहिंजे रहमत मां नाव में तो न थियनि। इहो बालनि खे अल्लाह असीं वॾो आसरो ॾिनो आहे, वॾी अल्लाह असीं दिलदारी ॾिनी आहे। सुहिणे लतीफ़ो बि सम्झायो त वेही तूं न विसार, मता तूं बि न वञी विसरी, ॾुखिया सुखिया ॾींहं गूंदर अंदर गुज़ार, ला तक न तू मिर रहमतिल्लाह, विर्द इहो न विसार, हू पाणे लहंदी सार सजण सवारियो घुर। अवल नाम अल्लाह जो तू ही मंझि हंढाए, पोइ पाए पांदुगीचीअ में सभु ॾोह डमर बख़्शियाए, कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचाए, इश्क रबीअ जाम सां रखीनी हुन भाए, पोइ मिठो नाम मुहम्मद जो रग रग मंझि रचाए, त नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहौत वॾे आवाज़ ॿई तकण जो सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जो क़ुरान मजीद मुंहिंजे आदिवासी अल्लाह जे वलियनि जा बि गुलाम हो। अञा वॾे आवाज़ है हर मुड़ी के मुंहिंजा सोना चवे त मुंहिंजे रहमत मां नाव में तो न थियनि। अल्लाह अकबर। कुर्बान वञा हुजूर जे शान तां मस्जिद नबविया, हुजूर जा गुलाम वेठल मुझे साईं फरमायो पंजे गुलामनि खे पुट जो मां महबूब मोहम्मद रबी अचो तव्हां के अल्लाह सही रहीमी समझाया, करीमी समझाया, हुजूर जे गुलाम जज़ी समझायो। मुझे नबी फरमायो पुट अबे अम्मा के हिकड़ो बच्चो हुजे, पुट हुजे जन्याणी हुजे, प्यारो हुंदो जन। हुजूर जे गुलाम जज़ी ॾाढो प्यारो हुंदो। मुझे सही फरमायो भला हो बच्चो विञाइजी वञे, गुम थी वञे, अबे अम्मा के तकलीफ़ ईंदी जन। हुजूर जे गुलाम जे सिमा चरी थी वेंदी, बाबो चरियो थी वेंदो। मुझे साईं फरमाता बाज विञायल बच्चो वरी अम्मा के लभी पवे, खुशी थींदी जन। हुजूर जे गुलाम जो सी ॾाढी खुशी थींदी। मुझे साईं फरमायो उठ मां महबूब मोहम्मद रबी कसम तो खना परवरदिगार आलम जे ज़ात जो, जे कब्ज़े कुदरत में मां मुस्तफा जी जाना विञायल बच्चे जे मिली वञण जी खुशी एडी अबे अम्मा के न थींदी आ जेती अल्लाह के खुशी थींदी आ जने गुनहगार मानू रब जे दरवाजे ते ईंदो आ। एडी अल्लाह के खुशी हिते त असां हिक ॿिए खे ताननि सां छिले मारींदा आहियूं। हा साईं, हिते ताना हिक ॿिए खे माणा, एक बे हसद साल रखी रखी जिगर जलाए छड़िया अथऊं कल जाए मोड़े। पर हुन साईं जी त करीमी ॾिसो, अच्छी ॾाढ़ी थी वई, अच्छो मथो थियो, हाणे पछाड़ी जवानीअ जवाब ॾिनो, कननि ॿुधण खां जवाब ॾिनो, पेरनि पंध खां जवाब ॾिनो, अखियुनि खां ॾिसण झको थियो। हर मुड़े उस्मान खां वहा ताकत छड़ाइजी वई, हाणे हथ में तस्बीह खणी आयो, अल्लाह अल्लाह कंदो अल्लाह जे दरवाजे ते। कल जा मुड़े मलाइकनि जे मुंहिंजे अल्लाह जने जवानी ही न आयो, तॾे न आयो मुंहिंजा अल्लाह जवानीअ में वॾा गुनाह कंदो हो, इने कननि सां राग ॿुधई, इने ज़बान सां गिलायूं कई, अखियूं खणी खैरन दे निहारींदो हो, ये पेन खणी खैरन दे वेंदो हो। हर अच्छो मथो थियो, जवानी मोकलाए वई, हाणे रब तुंहिंजे दरवाजे ते आयो। अर्श वारे चयो मलाइको वरी बि मुंहिंजे दरवाजे ते आयो आहे, जॾहिं मुंहिंजी रहमत मुंहिंजे बाने खे ताना न थी ॾे, अवां केरु थींदा हो मुंहिंजे बाने खे ताने ॾियण वारो। भुली भुली बाण आई सान भुली, हाणे जे मुंहिंजे दर ते आयो आहे, दुनिया जे दर ते वञे त पुट ताना ॾियनि, अबा हाणे हिन उम्र में तुंहिंजी सागा न थींदी। जेकी वन तबलीगी जमात वारनि सां
निकरी वञो अल्लाह जे रस्ते में उते तुझो मौत थे तुम प्रवास थे पछाड़ी जरे ज़ईफ उम्र थिया पुटन धार कयो अजीजन करीबन धिके धार कयो वरी बि साईं पंहिंजो थो करे वरी बि हू ताना नथो ॾे अहिड़े रब सां न फिटायो अल्लाह अकबर तल अल्लाह जी कुरान मजीद में असांखे हीअं बि सम्झायो कुरान में फरमाई मुझे सुना मां समी बसीर आहियां मां अल्लाह ॿुधंदड़ बि आहियां ॾिसंदड़ वारो बि आहियां मां अल्लाह अलीम ख़बीर आहियां ॼाणहार बि आहियां ख़बर रखण वारो बि आहियां पर मुंहिंजा सुना मां अल्लाह बुरदबार बि आहियां इन्नहु कान हलीमल गफूरा चिदमा अल्लाह हलीम माना बुरदबार बुरदबार में अल्लाह वरी बुरदबार वरी मुझे दर ते आयो आहे मुझा दोस्तो हाँ जे हिन उम्र में भी अल्लाह जे दर ते न ईंदव ऐं हिन उम्र में भी ॾोहनि जा कम न छॾींदव त पोइ क़बर में छॾींदव या इज़राइल मथां अची बीहंदो पोइ ॾोहनि जा कम छॾींदे पोइ हासदी हसद छॾींदे मुनाफ़िक तूं मुनाफ़िकी पोइ छॾींदे जॾहिं इज़राइल कंध ते बीहंदी मगरूर तूं मगरूरी पोइ छॾींदे तकबर करण वारा तू तकबर पोइ छॾींदे जॾहिं इज़राइल कंध ते अड़े हींअर छॾ अल्लाह अल्लाह कर रब खे राज़ी कर पंहिंजे दिलनि खे बुग़्ज़ खां पाक कर 15 शौबान वारी रात जेका कल रात गुज़री चुकी लैलतुल बरा छोटकारे वारी रात अलाए अवाई असांजे हक़ में खुदा कहिड़ो फ़ैसिलो कयो अब हिन रात में बानहन ऐं बानहन जे अमल अल्लाह जे हुज़ूर में पेश कया विया हूंदा अल्लाह केड़न जा नाला मुल्लन जी लिस्ट में अची विया हिन साल अल्लाह केतरन जो मौत थींदो अल्लाह केतरा जमंदा हिन साल अल्लाह केतरा अमीर थींदा केतरा गरीब थींदा केतरा सेहतमंद थींदा केतरा बीमार थींदा रब कल रात हिसाब कराई छड़ियो 15 शौबान जी रात गुजरी वई तब खोल हेडे निहार मुझे खल्के खुदा के खुदा जो खौफ आए रसूल फरमायो 15 शौबान जी रात इंदिया नमाज मगरिब जी मुनादी आजान तो चवे होडे खुदा जी रहमत जो नुज़ूल दुनिया दे पेरे आसमान दे थिंदो रब जी रहमत होका देंदी गुनहगारो अचो मुझे दर ते त गुनाह माफ कया कर्जदार अचो मुझे दर ते त कर्जन खां जो कया बीमार अचो मुझे दर ते बीमारन खां बचाया और औलाद अचो मुझे दर ते त साले औलाद दिया रसूल फरमायो इन रात में अल्लाह एडा बानू बख्शींदो आ जेतरा बनु कलब कबीले जे बकरन जे पुठी जे मथों वार हन पर मुझे सही फरत इन रात जे अंदर अल्लाह हासदी मानू के नथो बख्शे देखो हसद तो करे हासदी मानू के इन रात माफी नथी मिले जैसी हसद का सच्ची दिल सा तौबा नथो करे इन रात में रसूल फरमाता माँ पी जे नाफरमान के माफी नथी मिले जैसी पंजे माँ ए पी जी फरमान बरदारी नथो करे मुझा दोस्तों अज हसद जी बाय असांजे जिगरन के जलाए छड़ियो आ धमक हणो पो जमीन ते विच वेंदो पासा मथे ईंदा जेको हसद कंदो पाण वेही वेंदो जेस हसद कंदो रब उन के मथे कंदो आ मुझा दोस्तों अज मां के पैगाम तो जा हसद न कंदा कयो कयाम जो डी थींदो चो तो कुरान सचो आ वरे आवाज अल्लाह जी कुरान मजीद में वहां सको ओ मंजर भी समझायो चो तो कुरान सचो आ वरे आवाज कन जामरे मुझे अल्लाह से सुनी रब समझायो हुआ मुझे सुना रब कुरान में अल्लाह दी समझायो कयाम जो डी थींदो हिकड़न के अमाल नामा सजे हथ में मिलंदा हिकड़न के अमाल नामा खबे हथ में पुठिया जे पोया मिलंदा जिन के अमाल नामा सजे हथ में मिलिया ये खोलींदा पढ़ंदा खुशी में दा कर जंदा हाउ मुकरऊ किताबिया सब जो सुभान अल्लाह अन्या वडे मुजी दिल खुली भैया मां चवंदा फजर ताई वाइस पया मगर उम्मीद न हुई मां गाड़ी में दुआ घुरंदो अल्लाह मुके उन्हनि सिक में घुरायो इंशाल्लाह उस पास में भी इंदुस वडे आवाज जो सुभान अल्लाह जो जलसा थींदा रहंदा कंडियारे के इंशाल्लाह वरी वजाए पो तकबीर जे नारन सा सब जो सुभान अल्लाह अजा वडे आवाज सा वडे वो मुजाहिद काशिफ
असांजे सोशल मीडिया जो वर्क हे भाऊ मुकीम हे बरंगी जी विया सुभान अल्लाह तो चओ ये असांजो भाऊ मीर खालिद हुसैन एॾे भी मुंहिंजी दुआ थियल अॼु जेके आया हो सभु रंग जी आओ सुभान अल्लाह तो चओ वॾे आवाज़ अल्लाह अकबर हेॾे निहारियो अर्ज़ कयुम आमालनामा हिकिड़नि खे फ़रिश्ता इज़त में सॼे हथ में ॾींदा पोइ जिन खे आमालनामा सॼे हथ में मिलिया न कॾहिं जंहिं छा चवंदा हाउ मुकरहू किताब अचो मुंहिंजा आमालनामूं पढ़ो हिन में जन्नत जूं मारियूं लिखियूं पयूं वञो हिन में सोन जा बंगला ओ मुंहिंजा आमालनामे में जन्नत जूं नारूं जन्नत जूं हुरूं पर मुझे आमालनामे में मुखे प्यारे मोहम्मद जो दीदार लिखियो पियो सब जो सुभान अल्लाह पर मुझे आमालनामे में ए मैदान मशर वारो रब जी ज़ियारत लिखी पया फमन कान यरजू लिका रब्बिही फलियामल अमलन सालिहा अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ जिन अमल सालिह कया अल्लाह फरमायो क़यामत में उन्हनि खे मां रब जो दीदार थी अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हे निहार मुरे पढ़ंदा भी वींदा ऐं ख़ुशीअ में जन्नत ॾे रवाना थींदा वींदा हे निहार मुरे पर अल्लाह जी क़ुरान में समझायो जिन खे आमालनामा खबे हथ में हेॾे निहारियो पुठीअ जे पोयां मलाइक थके वरोटो ॾींदड़ हीअ मलाइक थके वरोटो ॾेई पुठीअ जे पोयां आमालनामा ॾींदड़ जॾहिं पढ़ंदा रड़ी करे चवंदा लम ऊत किताबिया मूंखे न मिले हा हिन में जन्म जी बाहि लिखी पई आहे तल्फहु वजूहहुम नार वहुम फीहा कालिहून चो तो कुरान सच्चो आहे हिन में तो दोज़ख जे बाहि सां मुंहिंजे चेहरे खे ॾंभियो वेंदो हिन में हेॾे निहारे मुॾे मूंखे न मिले हा रड़ियूं कंदो ताऊं कंदो मूंखे न मिले हा हिन में जन्म जी कारी बाहि लाकिलून मिन शजर मिन ज़क़ूम हिन में खाइण जे जाइ ते तुअर जो मूंखे खुराक ॾिनी वेंदी हिन में पीअण जे जाइ ते रत ऐं पूजा गरम टहकाए टहकाए प्याला प्यारा वेंदा मुखे न मिले हा मुखे न मिले हा लम ऊत किताबिया हिकड़ा वरी चवंदा रब मुंहिंजा असां दुनिया में नेक अमल कया कुरान जी तिलावत कईसीं रमज़ान जा रोज़ा रखियासीं गरीबन खे पाणी पियारियोसीं रोज़ा खोलायासीं उहे नेकियूं असांजूं काॾे वयूं रब फरमाईंदो ज़ालिम दुनिया में असद साड़ कंदा हुया हसद साड़ जे करे सायूं ने क्यों साड़ाए छॾियूं माव इन जो जुर्म उन खे ॾिनो मुंहिंजे सां सद साड़ कंदा हुया अॼु दाख़िल थियो जन्म जे बाहि ॾे त ख़बर पयो हसद साड़ करण वारा मैदान मशर में उथंदा त हिकिड़ी बि नेकी न हूंदनि छो त हसद ऐं साड़ जी अहिड़ी बाहि आहे जेका नेकियुनि खे ईअं जलाईंदी आहे जो बाहि काठिन के जलाए तो कंदा असद साड़ जो न कंदासीं चओ न कयो असद साड़ हेॾे हाणे मुॾे मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहुल्लाह जेको अल्लाह जे हुक्मनि जे आॾो सिर झुकाईंदो आहे रफ़अहुल्लाह पोइ अल्लाह उनखे मथे कंदो आहे हेॾे हाणे मुॾे जेके वेठा हो अब तव्हां सभई सुञाणो था न अबू जहल खे ॻाल्हाए मूंसां हिन ॻोठ में अहिड़ो को माण्हू आहे जंहिंजो नालो अबू जहल हुजे आहे को भला अबू लहब पर हिन ॻोठ में मां सम्झां थो जे ॻोल्हा कंदुसि त बिलाल ज़रूर मिलंदो खालिद ज़रूर मिलंदो अल्ताफ हुसैन ज़रूर मिलंदो अबू बकर ज़रूर मिलंदो उमर ज़रूर मिलंदो उस्मान ज़रूर मिलंदो अली ज़रूर मिलंदो हबीबुल्लाह उबैदुल्लाह सफीउल्लाह कलीमुल्लाह हे हर मुझे ज़रूर मिलंदा पर सॼे ॻोठ में पर हिन तरह जे अंदर मूंखे अबू जहल नाले कोई न मिलंदो
छो त सभिनी खे ख़बर आहे अबू जहल कुरान जो दुश्मन, रसूल जो दुश्मन। अबू जहल वॾो हासदी माण्हू हो, वॾो हसद हो अबू जहल में। मके जो रईस हो, सरदार हो, सड़ंदो हो रसूल जे गुलामनि तां। नबी साईं जा मौजज़ा ॾिसंदो हो त पलीत जो अंदर सड़ी वेंदो हो। पोइ हेॾे निहारियो मौजज़ा रसूल जा। पोइ मके वारनि खे चवंदा त न नबी कोन्हे, जादू थो करे, जादूगर। अखियुनि सां अबू जहल मौजज़ा ॾिठा, पर हसद जी बाहि में जलंदो पियो रहियो। कन जा मुड़े वड़े ब आजिज़ी करण वारो हज़रत बिलाल। सुभान अल्लाह त जे वॾी आवाज़ ॿई तकड़े जो सुभान अल्लाह। ओ आजिज़ी करण वारो हज़रत बिलाल साईं, रंग जो कारो, सूरत जो सादड़ो, वार जंहिंजा गुंडीदार। अल्लाह रसूल जो आशिक हुयो, कुरान जो दीवान हुयो। बिलाल वटि आजिज़ी हुई, बिलाल जी नियत दिल साफ़ ऐं पाक हुई। हुज़ूर फरमायो मुंहिंजा काड़ा बिलाल, रात मां मोहम्मद नबी मेराज करे आयो आहियां, ऐं तुंहिंजे जुती जो आवाज़ मां मोहम्मद जन्नत में ॿुधी आयो। बिलाल साईं गरीब मिस्कीन। बुखारी जी पहिरीं हदीस आहे इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दार मदार नियतुनि ते आहे। बिलाल जी नियत ॾिसो। बिलाल जी अल्लाह रसूल सां मोहब्बत, गरीब हो, मिस्कीन, मज़दूर, हले पियो मके हेॾे निहार मुड़े तहज्जुद नमाज़ पढ़ण पियो वञे। हर त बिलाल साईं मके जे ज़मीन ते पियो हले। हुज़ूर खे अल्लाह बिलाल जे कदमनि जो आवाज़ जन्नत में पियो ॿुधाएसि। जेके हासदी हुया बदर जे लड़ाई में उहे बुछड़ा किन्ना थी मो। हासदी जो अंजाम हूं ई बुछड़ो थींदो आहे। हासदी के जने पछाड़ी सकरात लगंदी आहे, पोइ ज़बान हेॾे निहारे मुने पोइ हिनखे पतो पवंदो। छो त अल्लाह जी कुरान मजीद में सकरात जो मंज़र भी बयान कयो। पढ़ा कुरान बा वॾे आवाज़ पढ़ा कुरान। छा तो खणी जो तो कुरान सचो आहे, वॾे आवाज़। कुरान फरमाए तो कल्ला इज़ा बलगत तराक़ी वक़ील मन राक। चो तो कुरान सचो आहे। अञा वॾे आवाज़ कुरान अल्लाह जो खोल। कल्ला इज़ा बलगत तराक़ी वक़ील मन राक वज़न्न अन्नहुल फिराक। चो तो कुरान सचो आहे। जॾहिं लगे थी सकरात, ज़बान तेरे निहारे मुरे ज़बान तारूं सां लगी वेंदी आहे। अखियुनि मां पाणी वहंदो आहे, अखियूं उते खुपी वेंदियूं आहिनि, छिंभे न सघंदो आहे। पोइ माण्हू अज़ीज़ क़रीब वेंदा आहिनि, यार वीचारो न को खाए थो न को पीए थो। अरे तोखे कहिड़ी ख़बर त हू सकरात में सॼी ज़िंदगी जा मंज़र पियो ॾिसे, कीअं हसद साड़ कंदो होसि, कीअं गुनाहनि जा कम कंदो होसि, कीअं ग़रीबनि मिस्कीननि जे हक़नि ते धाड़ा हणंदो होसि, कीअं चुगलखोरियूं कंदो होसि, कीअं कूड़ा कसम खणंदो होसि, कीअं ख़ानदान ऐं वेढ़ा ऐं क़ौमूं बढ़ाईंदो होसि, कीअं मां पंहिंजे माउ पीउ जी सरियाम नाफ़रमानी कंदो होसि। अड़े कीअं मां ज़िना ऐं शराब खोरी जे वेझो वियुमि। अॼु आहे को मुंहिंजी सकरात मूं टारे सघे। हू सकरात वारी घड़ी में ज़िंदगी जा सभु मंज़र उन वक़्तु यादि कंदो आहे। कॾहिं जा मुॾे इन करे मुंहिंजा दोस्तो अवां असां जो त हिन दुनिया में हसद जी बीमारीअ खां, गिला गीबत वारे कूड़ खां, हेॾे हर मुड़े गिला गीबत जहिड़े गुनाह खां, व्याज जहिड़े गुनाह खां, ज़िना शराब खोरी जहिड़े गुनाह खां, माउ पीउ जे नाफ़रमानी जहिड़े गुनाह खां अचो त अॼु अवां असां सची दिलि सां हिन भलारे महीने में तौबा ताइब थी वञे। मां सिर्फ़ु अवां खे पैगाम ॼाणायो, पर मुंहिंजी दावत खे क़बूल कंदव, तौबा ताइब थींदव, पको अज़म रखो था बा। वॾे आवाज़ रात मां उद सन शहर में मेमून मस्जिद में तकीड़ हुई, ॾाढी जमात हुई सन शहर में। कल 1.5 कलाक मूं तकीड़ कई, सॼी जमात मूं ॾिठो त रोई तौबा इस्तग़फ़ार पिया कनि। पोइ जीअं हाणे असां नफ़ल बि पढ़ंदासीं, सलात तस्बीह नमाज़ पढ़ंदासीं, सॼी रात असीं क़ुरान जे तिलावत में गुज़ारींदासीं। अब अहिड़ा माण्हू दोस्त गॾिया जे जना साहब तुझे वाइज़ असांजी दिलि धोई छॾी आहे। चई मौलाना मां शराब जो राति मूंखे कढियो, चई शराब जो आदी हुयो। मौलाना अॼु ॾींहं खां पोइ शराब जे वेझो न।
कज़ालिक युज़िल्लुल्लाहु मन यशा व यहदी मन यशा। सूरत मुदस्सिर में अल्लाह समझाए त हिदायत गुमराही कंजो तमिया चौला जो तुम ऐं कुरान मजीद मुझे आडो पियो बाबा किताबन जा किस्सा त पंहिंजी जाइ ते अल्लाह असीं असांखे दुनिया में मंज़र ॾेखारिया दुनिया जी किस्सा बयान कया अथई कई किताब भरिजी वञनि असां अखियुनि सां मंज़र मूं ॾिठो अञा ताईं वीचारो ज़ात जो खोसो आहे हेॾे हैदराबाद हूसड़ी जो इलाइक़ो ॿुधो अथव न हैदराबाद हूसड़ी इन पासे मुंहिंजी तकरीर हुई ज़ात जो खोसो हो तक़रीबन साल ॿ थी वियो आहे उते मुंहिंजी तकरीर हुजी वाइज़ थियो ज़िक्र थियो दुआ थी हाणे मां वञा पियो गाॾी में वञी चढ़ियुसि ॻाढ़ो टुवाल होसि वीचारे के मथे सां बदल अल्लाह जो क़ुरान मुंहिंजो आॾो पियो आहे ॻाढ़ो वीचारे के टुवाल हो जीअं अची पेरनि ते करियो मुंहिंजो चाचा असांजी उहा जमायत कोन्हे असां सां मिली त बाबा सिधो थी मिल असांखे पेरनि ते न करो असांजी उहा जमायत कोन्हे तवजो आहे बा त पेरनि ते किरी हथ जो पेरनि ते चिमी जो ई न कंदा करियो पोइ अची वीचारो रोअण में बि चवंदा साहिब तव्हां मूंखे सुञातो कोन्हे पर मां हिननि खे झले छॾियो त साईं खे मुंहिंजे नाले न ॿुधाइजो पर हाणे तव्हांखे पाण थो ॿुधायां पोइ हुन वीचारे पाण ॿुधायो चईं मां ज़ात जो खोसो आहियां चए मुंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़री वई शराब पीअंदे राग जो शौक़ीन उन रागिन जा नाला बि खयईं उन्हनि जो शौक़ीन हाणे रागी मरी विया चए मौलाना मां ट्रैक्टर जो ड्राइवर सॼी ज़िंदगी गुज़री हुई मल्ला जे दरवाजे ते न आयुसि मौलाना मल्ला जे ज़िक्र खां परे अल्लाह जी दीन खां परे चे मौलाना ट्रैक्टर जो ड्राइवर मुझे ट्रैक्टर में शराब जूं बोतलूं रात जो राग ॿुधां साल अॻु में आयो हुए हेॾी मस्जिद में तुंहिंजी तकरीर हुई मां उन ट्रेम ते ट्रैक्टर रोकाए घर आयुसि चे मौलाना पहिरियों किरायो खणी वात में रखियुमि क़ुरान जो आवाज़ आयो मौलाना क़ुरान मूंखे झोरे विधो क़ुरान मूंखे मोहे विधो ओड़े वक़्तु मुंहिंजी दिलि नरम थी वई छो त अल्लाह जी क़ुरान में सम्झायो सुम्मत लीन जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह मोमिन जी दिलि ऐं खल नरम थींदी चो अल्लाह जे चो वॾे आवाज़ सां ज़िक्र सां ला इलाहा इल्लल्लाह भी अल्लाह जो ज़िक्र आहे चो वॾे आवाज़ ज़िक्र जूं घणी तस्बीहूं आहिनि चार चओ घणियूं पहिरीं तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह ॿी तस्बीह इल्लल्लाह इल्लल्लाह टी तस्बीह अल्लाह अल्लाह चौथी तस्बीह अल्लाह रब्बी जल्ल वाला शानहू हू ए ज़िक्र जूं चार तस्बीहूं मग़रिब खां पोइ इशा खां पोइ कंदा कयो हेॾे हर मुंहिंजो इहो बि ज़िक्र आहे पर अल्लाह जो क़ुरान भी रब जो ज़िक्र आहे वॾे आवाज़ सां ही कुरान भी अथो खणी जो अल्लाह जो ज़िक्र कुरान फरमा तो इन्नु हुवा इल्ला ज़िक्रु व क़ुरआनुम मुबीन अथो खणी जो कुरान भी अल्लाह जो ज़िक्र आहे ही कुरान भी अल्लाह जो ज़िक्र आहे भाई असां में असांजो कोई कमाल कोन अथव असीं गंदा गुनहगार आहियूं कन जा मुंहिंजे माण्हू चवंदा आहिनि हाणे असांजे इलाइक़े ॾे तव्हां ईंदव ख़बर तव्हांखे पवंदी नेट जो दौर आहे मीडिया जो दौर आहे तक़रीबन आऊं 1200-1300 माण्हुनि खां टुपी वांजन खे मूं ॾाढियूं रखायूं आहिनि हाणे चवनि त ॿिया बि पिया ॾाढीअ जे बारे में पर असां उहे माण्हू ॾिठा वञी चई चवंदासीं हाणे हिकिड़ो बुज़ुर्ग जो चइजे मूंखे ॾाढी न हुई ॾाढी मूंखे तो रखाई हाणे जंहिंसां उन्हनि खे चऊं पिया जे माण्हू ॾाढी पिया रखनि इहो मुंहिंजो कोई कमाल कोन थो बाबा जे असांजो वाइज़ ॿुधी माण्हू चोरियूं पिया छॾीनि धाड़ा पिया छॾीनि बुछड़ायूं पिया छॾीनि असांजो कोई कमाल कोन्हे सभु कमाल अल्लाह जा कंहिंजा बाबा असां कॾहिं पाण खे सम्झो कोन मां उहो ई फ़क़ीर थी रहियो आहियां कन जा मुड़े न असां अॼु ॾींहं ताईं कंहिंजे लाइ दिलि में हसद रखियो न सार असां सां रखनि था अल्लाह उन्हनि खे बि सलामत रखे प्यार रखनि पर असांजी उन्हनि खे वरी बि दुआ थियल आहे तवजो आहे बा हसद साल न रखंदा करियो कन जा मुड़े अर्ज़ु कयुमि भले खोसो चईसी मां ज़िंदगी में न आयो भले ॻोठ वारनि खां पुछा कर पर उन वक़्तु मूंखे क़ुरान लोॾे विधो छो त क़ुरान में सुकून आहे न बा सुकून शामी आहे हे माण्हू चवंदा गाननि में सुकून आहे
शराब में सुकून हेरे निहार मुरी गाना बुधन मना कनन जी जना कन जा मुरी सुकून शामिया चोला जे जिक्र में वडे आवाज सुकून शामिया भाई भाई तकण खणी बुधायो शामे कुरान फरमा तो अला बिज़िक्रिल्लाह अन्या वडे आवाज अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब अब सुकून शामिया अन्या वडे आवाज अल्लाह जे कुरान में ता कुरान दिल जे दर्द सा पढ़ांदो अवे दिल जे कनन सा वे कुरान बुधो तो जी सही जी जो कुरान बुधम कसम खणी बुधाई मानी करे वापस रखियो उन्हें ट्रे मथे घर वुजू कयुम चादर मु वडी खई वा चादर बेठम तो मता मके गोठ न दसे मके ताना न जन यो असा वट मर्ज डाढो वा के रवाइज बुधी जे चोर चोरी छडे अचे न अचे मस्जिद में त ताना बराबरी पंजाई दींदा मुबारक कोन दींदा से दादो कोन दींदा सदा हाने कम भलो कई अब वडो नमाज़ी थियो भई मानन जो वस बुधे ते चंगन भलन के खारी न मारो मानू जे वाइज बुधी कुरान बुधी जे मानू नमाज़ी थियन पे त या गाल भली आ जा मानू तहां जा लक्षण ॾिसी वनी धाड़े ले थियन त पो गाल भली आ या तहां जा लक्षण ॾिसी वनी चोर ऐं डाकू थियन त पोइ गाल भली आ या गाल गलत तो कहे बाबा अगर को वाइज कुरान बुधी को दाढ़ी तो रखे तो न के टोकू कबूगा गालायो चथरू कबियो न थे जरा गालायो मुसा चथरू कबिया भलो कम कई हां सही एने ही बेचारो मुजो राजा सदो दोस्त आ मुजो भाई या है बेचारो ड्राइवर बेन हलाइंदो हिंजर बेन भरे आयो हां सही हां जी आए बि ड्राइवर पर जे हिन बेचारे जी आलमन सा कुरान वारन सा मोहब्बत आ ते गाल भली आ जहन के चंद मौलाई सा याई रख उमरान खानी याई रख आलमन सा मोहब्बत अने निहार मुने जेको को चंगो कम करे तो के दाद दियो तो जी दिल वधे असाई को वाइज बदी चोर चोरी चरे धाड़े लो धाड़ो चरे जानी जना चरे पने यही गाल के जी जैसे गोठ जी आदत आ तो मानो चन आदत तू तो शराबी तू मवाली टैक्स ड्राइवर राग शौकीन जे बसी मानन जे तानन खा या चादर खणी मथा दई आए जे मौलाना वेठ से उते जी जिते मानन जुतियों ची लाथियों में थोड़ो मस्जिद में अग भरो थी वेठो जे मौलाना सरी रात मल्ला जो कुरान बुधो वडे आवाज मौलाना अल्लाह जो कुरान बुधंदो पियो वञा मुझे कुलूब ता गुनाह दी कटल हंदी पई वने अल्लाह सुने नबी के समझायो यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन अन्या भाई ये तकने जो सवाल अल्लाह फरमा सोना तो जो वाके पल मक्के में सख्त कुलूबन वारन मानन सा पेवा ये अरब जिन जा हरे यार मुडी गुनाहन जे करे कलब कट जी व्यान जंग जी पर मोहम्मद ओहो कुरान दो जई जो तू पढ़ंदो वेंदे मोजो कुरान उन जे कटल कुलूबन ता हरे यार मुडी कुफ्र जी गर्रो कट लाहिंदो वेंदो अन्या वडे आवाज भाई भाई तो कने जो सुभान अल्लाह एव असर शामिया अन्या वडे आवाज अचो बुलंद आवाज एव असर शामिया कुरान मा तो त्वाहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का सुभान अल्लाह जो हाली करे वडे आवाज अचो मां जे मोहब्बत में जोर सा पियो गलाया डाडे जो सुभान अल्लाह सूरत त्वाहा जी तिलावत उमर सुने जी भेण दी करे उमर सुने जे कलबता गुनाह जी कटलंदी पई वने उमर भेण जे ज़बान का कुरान बुधी मोहम्मद जो गुलाम तारे अरकम में थींदो पियो ने वडे आवाज जो सुभान अल्लाह
हेॾो क़ुरान में असर वाह तो गणी जो तो छा में असर वाह वॾे आवाज़ तेला अल्लाह जी जिन्नन खां बेरड़ियूं कढाए छॾियूं वॾे आवाज़ बोल बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह ओ जिन्नन जी जमात क़ुरान ॿुधो हुजूर क़ुरान पिया पढ़न पिया रहमान अल्लमल क़ुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान भाई भाई तो कने जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ जो सुभान हुजूर जड़ी हस्ती कुरान थी पढ़े मां कुरान पढ़ा सुमरा साहब वत को पानी निकरे और दिल भर नबी कुरान पढ़े हुजूर जे वाद मुबारक में नूर जो लाट निकरे वॾे आवाज़ भई तो कने जो सुभान अल्लाह कुरान जो किताब होजे पढ़ण वारो वरी मोहम्मद रसूलुल्लाह पान होजे वॾे आवाज़ जिन्नन जी मखलूक शरारती मखलूक हुजूर जे ज़बान मां कुरान ॿुधी ओए जिन्न रड़ियूं कंदा दाहूं कंदा पाजे कौम वारन दे विया छा था कौम वारन के चवण 29 सिपारो सूरतुल जिन जी तिलावत कया कुरान फरमातो कुल उहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समेना कुरानन अजबा अन्या वॾे आवाज़ कुरान जिन के वणे बई थकण जो सुभान अल्लाह अज रंग जी विया हो माशाअल्लाह वरी गदा लाउड भी एड़ा खोलिया खुदा जो कसम मां जमा फजर ताई वाइज कया वॾे आवाज़ ॾाढे जो सुभान अल्लाह हेॾे हारे मुंडी जिनन जी जमात कुरान ॿुधो जिन था जन को मवारन के असा अजब कुरान ॿुधो आ वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह बई थकण जो सुभान अल्लाह असा जब कुरान ॿुधो हर टोला करे जथा करे काफिलन जे सूरत में नंढा वॾा हुजूर जे खिदमत में आया छा पिया चन पिया या हदी इलर शदीफा मन्ना बे वलन शिरक बिरब्बिना दा शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ॾाढे जो सुभान वॾे आवाज़ और जिन्नन जी डिंगी मखलूक पर जिन्नन जे मखलूक के कुरान झुकाए छॾियो जिन्नन पंजा ज़िद छॾिया ही माण्हू त बा जिन्नन खां वधीक ॾाढा जिन्नन कुरान ॿुधो जिन्नन ज़िद छॾिया हिनन ज़िद न छॾिया तवजो है ज़िद वनी कब्र में छॾींदा कन जा मुॾे जा ग़लत थो चवां अल्लाह अकबर ज़िद छॾियो बाबा ज़िद छॾियो ज़िदन में मज़ो ना है आजिज़ी ऐं निवड़त में मज़ो आ हज़रत मौला अली का पुछो अली बहादुर केर आ दिलेर केर मौला अली फरमाए त दिलेर हो कोने जेका गोठ टिजे जेका क़ौम टिजे मौला अली फरमाए त यारो बहादुर दिलेर होवा कन जा मुड़े जेको पलांद वठणी ताकत रखे बि थो पर कंहिंखे बख़्श करे छॾे इहो अली फरमाए तो वॾो दिलेर आहे वॾो बहादुर ज़िदन में सॼी ज़िंदगी तबाह थी वई चाचा भाइटन खां परे भाइटिया चाचन खां परे भाणे जा मामन खां परे मामा भाणेजन खां परे भाइर भाइरन खां परे ज़िद्दियत छॾियो हसद साल भी छॾियो अवां खे अॼु अमन ऐं मुहबत जो पैगाम ॾियण आयो चयो इंशाअल्लाह अमल कंदासीं कंदा अमल वॾे आवाज़ जिन ज़िद्दी क़ौम असां वॾा काफ़ी मरीज़ ईंदा हिकिड़े में ॾेढ जिन माज़ी कारो जिनो या माज़ी फलाणो जिनो या टीड़ो या मां फलाणो हे निहारे मुॾे
जिद्दी जिन्न पर जिद्दी जिन्न कुरान ॿुधो कुरान उन्हनि खे झुकाए जिद छॾियूं शिरक छॾियूं ज़ुल्म छॾे सभु जिन रसूल जे कदमनि में आया त पढ़ा मोहम्मद कलमू त तुंहिंजा ग़ुलाम बणिजो इहो सॼो असर अल्लाह जे क़ुरान में आहे अञा वॾे आवाज़ ठारियो पंहिंजे दिलनि खे क़ुरान जे तिलावत सां ठारियो पंहिंजे ज़बाननि खे अल्लाह जे क़ुरान जे तिलावत सां ठारियो पंहिंजे कननि खे क़ुरान ॿुधण सां अञा वॾे आवाज़ सां रात जो क़ुरान जी तिलावत कयो रात जे वॻड़े में हर माण्हूअ खे निंड प्यारी हिकिड़ा टीवियुनि जा शौक़ीन हिकिड़ा मोबाइलनि जा शौक़ीन अर्श वारो थो चवे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला भाई त कने जो सुभान अल्लाह ए जादर ओढींदड़ नबी कुमिल लैल उथो रात जो रब मां छा कयां सुना दुनिया निंड करे तू जाग जे टे सा निंड करी चौथो हिस्सो जाग औज़द अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला मोहम्मद ठाए ठाए मुझो कुरान वडे आवाज असर छामे आ अतो कने जो असर छामे चो तो कुरान बरकत छामे कुरान में रहमत छामे अजो रंगी जी विया हुजण सा हामद हुजण गोठ वारा अजो खुदा जे कदम रंग जी विया हुजण अजो हुजण साहब जी गोठ में एड़ो मिठो कुरान तो पढ़जे बुलंद आवाज जो सुभान अल्लाह मां दुआ तो कि अल्लाह इन्हनि खे कुरान जो बरकत नसीब कर अल्लाह इन्हनि खे कुरान जो रहमत नसीब कर मोटी जा जेको वाक़ियो बयान कयो ओ खोसे साहब वारो पोजी चन्ना साहब पो पछाड़ी जिक्र कई दुआ कई मां वाइज बुधो कन जा मोड़े जे मां वाइज बुधो कन जा मोड़े ओने टाइम अल्लाह जे हुजूर में अखिन मां पानी वायो न ए निहार मोड़े भोला ना मुझे मथू चादर हुई उन्हीं टाइम ते अल्लाह जे कुरान मुखे मोहे विधो दिल मुझी अल्लाह जे कलाम हे नरम करे श्री अल्लाह जे हुजूर में तौबा कयमो रबाजनी का शराब जे वेझो न विंदुम राग जे वेझो न जे मौलाना सच्ची दिल सां तौबा कयम या कबूलियत जी घड़ी ही गंदे ते रब करम आयो ए बंदे परदारे नहीं मौलाना उन वक्त का पुन माद शुरू कयम कुरान जा सबक वतम बैतुल्लाह जो तवाफ भी करे आयो हां उमरो करे आयो हां मौलाना काबे जी गिलाफ के चमड़ी उते दुआ घरम तजरे वापस विंदम वरी चन्ने साहब के घुराइंदुस कुरान पढ़ाइंदुस जज जलसो जेको करायो सो मुंह करायो पोगोठ वार जसी अवल झलई हान जे पान तो के बुधायो तस इने घुरायो त जलसे ते जे साईं के जो न जलसे में मुझो नालो पे न खणे पर रोई पियो जसी माया हान जाते वाइज करी जमात के मुझो जिक्र बुधाए जा त एक शराबी के एक राग जे आशिक के अल्लाह की हिदायत सो बाबा हिदायत कंजे तमिया तमारो को सच्ची दिल से तौबा जो पुख्तो इरादो रखो ये तबलीगी जमात वाला चंदा है हाँ चलने का इरादा नहीं है मगर इरादा तो कर लो इरादे पे भी नेकी है सोजम कर इंशाल्लाह घर नंढे वरे दो का सच्ची दिल से तौबा कंदा से कंदा तौबा केड़ा केड़ा तौबा कंदा सब तौबा कंदा बस दिल मुझी ठरी पई माशाअल्लाह हाने एकड़ो वाक्यो मुझे ज़हन में आयो आ ओ वाक्यो बयान करे मां दुआ करंदुस हे नियार हमने एकड़ी वाक्यो एड़ो बुधाया मां जो अंदर ता जो ठरी पतो सुभान अल्लाह जो तो कोई बुधाया अन्या वडे आवाज भाई ये तकने जो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत शाने कुरान
नारे तकबीर। तल अल्लाह सी कुरान मजीद में वहां साके समझायो सुभान अल्लाह जो तवरी कुरान पढ़ा अन्या वडे आवाज बई तकना जो सुभान अल्लाह कुरान में फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओमनो पंहिंजे हर नंढे वॾे ॾोह खां सची दिलि सां तौबा कयो सची दिलि सां तौबा कयो बुस्तामा जे शहर में मुस्तामा जे शहर में हिकिड़ी बदकार माई आई माई हसीन हुई पर माई बदकार हुई गुनहगार उन माई छा कयो जो मुस्तामा जे शहर में अची मुस्तामा जे शहर जी हिकिड़ी गलीअ में अची बुछड़ाई बेहयाई जो दुकान खोलियो वो माई हसीन हुई उन माई हिकिड़ी रात जो मुल्ल 200 दीनार मुक़रर कयो घणो 200 दीनार मुस्तामा जे माण्हुनि खे जो ख़बर पई त चङा भला माई खारे ख़राब कया चङा भला उन जे हुस्न जा दीवाना बनी विया उन माई जे घर जे दरवाजे ते कतारूं हूंदियूं हुयूं बदकार माण्हू जॾहिं माण्हू विया थी गुनाहनि में गर्क थींदा उन वक़्त जे माण्हू अल्लाह जे कामिल वली हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि वटि तव्हां खणी आया बायज़ीद बुस्तामी रहंदो बुस्तामा शहर साईं अमी कुछ कयो चङा भला माण्हू पोइ बुछड़ाई जो साथ पिया ॾियनि बुराई जो साथ पिया ॾियनि हींअर ईअं आहे हींअर बि चङाई जो साथ न बुछड़ाई जो साथ सभई ॾियण लाइ तयार आहिनि हींअर बि ईअं मदरसो खुलंदो मस्जिद खुलंदी अब परमिशन वरती तो परमिशन अथव मदरसे ऐं मस्जिद जी जलसो पिया कराए परमिशन अथव जलसे कराइण जी मिली आहे परमिशन तव्हां शराब जो दुकान खोलियो आहे परमिशन वरती अथनि तव्हां होटल खोली आहे ज़िना जो तव्हां अड्डो खोलियो आहे परमिशन तव्हां वरती आहे तव्हां बेहया आहिनि बुछड़ा आहिनि जूं बाज़ारूं खोलियूं आहिनि तव्हां मेला ऐं मलाखड़ा लगाया आहिनि चङनि भलनि खे तव्हां खारे ख़राब कयो तव्हां परमिशन वरती आहे असांखे तव्हां खां मसाजिद ऐं मदारस जे परमिशन वठण जी का ज़रूरत कोन्हे पर जे मुदाख़लत कंदव त असां कल्ह बि चयो त तव्हां सां ऐलान जंग आहे असीं अॼु बि चयूं था तव्हां सां ऐलान जंग आहे हिन वक़्त बि हीअं जो माण्हू बुछड़नि जो वॾो साथ ॾींदा कलब खुलनि थिएटर खुलनि मेला मलाखड़ा हुजनि औरतूं नंगियूं थी नचनि बाक़ी मस्जिद मदरसो खोलियो त बाहि लॻियो थी वञे अब ग़लति थो चवां उन वक़्त जा माण्हू आया बायज़ीद बुस्तामी वटि सही माई बदकारा कंहिंजी नथी ॿुधे माई हसीन जमीला हर माई चङा भला खारे ख़राब करे छॾिया तव्हीं कुझु कयो के भला जा बददुआ जो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि माण्हू खे चयो बाबा तव्हां हलो अल्लाह भली कंदो बुज़ुर्ग हिकमत खां कमु वरितो बुज़ुर्ग तई को बि कमु कयो त हिकमत अमली सां कयो लठनि सां कुहाड़नि सां सजण मसला हल कोन थींदा प्यार ऐं मोहबत सां अखलाक सां नफ़रतुनि सां मसला हल न थींदा बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि ॿिए ॾींहुं छा कयो तॾी खई पाण सां हिकिड़े हथ में लठ ॿिए में तस्बीह बायज़ीद बुस्तामी जीअं आयो जिते औरत जो बुछड़ाई जो अड्डो हो उन घटीअ में बायज़ीद बुस्तामी तॾो विछाई भई अल्लाह अल्लाह कोन सुभाणे न चइजो जॾहिं माण्हुनि जी नज़र पइजी वई अल्लाह जो वली बायज़ीद बुस्तामी साईं आयो हया वखा शर्म खां माण्हू घर हेड़ो बुज़ुर्ग अची वेठो आहे आस्ते आस्ते कंधो खणंदा क्यारी खणंदा माण्हू भॼंदा पिया हेड़ो बुज़ुर्ग हिन जे आॾो बि हींअर दफ़ा आया हुआ कोन था हींअर
काई कोने भले बुजुर्ग गाड़ी में बिठो होजे मजा जो रनू सीट जन हे असा कहीं वडो सफर हिनन कयो आ लहंदियूं बहते टे वाटर ते और जाय जा कोने टे वाटे ते लहंदियूं पर मजा जो के अच्छी दाढ़ी वारे जी इज्जत थे हां सही ए ड्राइवर अब तो वरी बड़ा अल्लाह है ना जा वाला कोंदो जवान यार जे वेनू पई विंदियूं बसूं पई विंदियूं को दाढ़ी वारो थो ॾींदो न यार वरी मुल्ला ते नजर पई का माई अॻियां हूंदी न माइन जी बाबा हींअर वॾी बाज़ी आ हाणे वरी दे बिल पेड़ा पास ध्यान माई ॾे मुड़स घूरे पिन निहारे जज जी थी आ जाया हां भाई माई ॾे मुड़स घूरे पिन निहारे माई सां कावड़ पिन करे जे मुड़स माई ॾे घूरे निहारियो माई सां कावड़ कई तो जाहे 2 लख दंड पे दींदो 7 साल कैद पे ॾिसंदो वाह जो मुल्क पे हलायो तई मुल्क जा सजण थियायो हा न असी आलिम ही कुरान वारा ही दाढ़ी पटकन वारा मुआहन जो तहां के एड़ा सी त बिल पास थियन दींदासी तई पिया बिल कढो जेको बिल शरीयत जे खिलाफ कढंदा हो इंशाअल्लाह पुछड़ा थियायो ए पुछड़ा कंदासु तहां के इब्तिदा खां वठी हिन मल ताईं जिन पे हुदूदुल्लाह जी भन कड़ी कई आ खुदा उन जी तबाही आंदी आ अगने बिल कढियो तो माई रात नी एते मते अगर वने किडा निकरी मर्दी सा त हिनन जो बिल मुरसो हुंदो माई जो तो पुछा माई का कोन कंदो त किडा वई हिया बाब पुछा कोन कंदो पुट बो कोन कंदो त किडा वई रात टे मते पीउ घर में खंगे धी जी निंड थी फिटे तो पुलिस के बुधाए तसी पी इन जे इलाके पे ये आराम करे ये बिल पे पास कर तो जाए बा बस अल्लाह इन कौम के हिदायत दे आमीन तो चो इस्लाम जे अंदर एकड़ी गाल समझाया इस्लाम बाबा बीबी आशा औरत का नहीं इस्लाम शयूं लिकायूं नाला ज़ाहिर कया बीबी आयशा इस्लाम लिकाई बीबी फातिमा इस्लाम लिकाई बीबी खौला इस्लाम लिकाई उम्मे मिफ्ता उम्मे ज़रा उम्मे ऐमन अम्मा खदीजा अम्मा मेमूना इस्लाम लिकायूं नाला उरूज ते पर हिनन वरी नाला लिकाया शयूं पर उरूज ते साबुन न तो खपे उन ते माई जो फोटो या माई कंजी थिया कंजी भेणा तंद करे वेठी त हेड़ा थींदा जड़ी आया न ई साबुन हणदा हेड़ा थींदा यो क़यामत ताईं हेड़ा कोन थींदा यो जो डामर जड़ो मुहांडो तई ही रहंदी यो सजो पूरा हाने कसम तो खुदा जो इन मुल्क में को माईवन दीनदार कोनी गालायो ene साबुन ते कंडियारे जे के बुजुर्ग जो के अल्लाह जे वली जो के नेक साले जो फोटो लगे यो क़यामत ताईं साबुन कोन खपंदो पर एड़ा मुला थी इस्लाम शयूं लिकायूं नाला ज़ाहिर कया इन में नाला लिकाए शयूं ज़ाहिर कयूं वन जहाज़न में तब माई बिठियूं चंगन भलन जा बेड़ा बोट दिया चवा जन चवा गालायो सभई बा ओ नंढा वडा डो बख्शराए जमजम जो पानी पी दबा भरे अजवा खणी जहाज में हाजी वेठो अल्लाह 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 कदे वरी मदीने इंदस अल्लाह कदे मदीने अग्या ये जी बिठिया ऐ साहब क्या चाहिए बस ये जो चाहिए हाजी के हिता जो पानी बहे के कपई बहे बियो जे तुम चाहिए बस तू खबी बियो छा चंगन भलन जा मथा कराए छदियो अल्लाह हो जाए बा वञो दरगाह हुनते अगई उते वेठी वन आऊं आया साईं जी फकीरानी ज़ियारत करे साईं तुजो चाचो आ जा साईं जे बुधा त पी जो नालो छा बुधा खबर अथई उते वेठी वन वञ बाज़ार में त बाज़ार में वेठी वन तो जाए बा सो बाबा असी उनन भेनरन ऐ मायरन जा इनकारी ना हूं पर इस्लाम औरत जी इज्जत तो सिखारे पेरी पेरी दीन कबूल औरत कयो बीबी खदीजा पेरी पेरी इस्लाम ला सिर दिनो औरत अम्मा सुमैया इस्लाम औरत इज्जत सिखारे पर मुझी न्याणी भेण भी पंहिंजी इज्जत के दिसे
नेमत सॼो वियो तब औरत खे, रहमत सॼो वियो तब औरत खे, जन्नत रखी वई तब औरत जे कदमनि में, माउ जो दर्जो ॾिनो वियो औरत खे। राबिया बसरी खे चयो इमाम हसन बसरी मुंहिंजो न्याणियुनि ताईं पैगाम पहुचायो, आऊं को मुंहिंजे मारनि भेनरनि जो दुश्मन न आहियां, पर सम्झायां मां थो त तव्हांजी इज़त हया इज़त गैरत पर्दे में अथव, बाज़ारुनि में तव्हांजी इज़त कोन्हे, बेपर्दगी में तव्हांजी इज़त कोन्हे। इमाम हसन बसरी चयो बीबी राबिया बसरी खे चयो राबिया अभी औरतों सां मर्दन का छामे मथे आयो, चाची अभी औरतों मर्दन का छामे मथे आयो। नबूअत मिली तब मर्द खे, हुकूमत मिली तब मर्द खे, इमामत मिली तब मर्द खे, अकामत मिली तब मर्द खे, आज़ान ॾींदो तब मर्द ॾींदो। नबी रसूल पैगंबर आहे त का औरत नबियाणी कान थी, नबी मर्द, इमामत मिली तब मर्द खे, हुकूमत मिली तब मर्द खे। त राबिया बसरी जवाब ॾिनो इमाम हसन बसरी खे, हसन आऊं मञा थी, इमामत मिली मर्द खे, हुकूमत मिली मर्द खे, नबूवत मिली मर्द खे, अकामत मिली मर्द खे। हसन जिनखे नबूवतूं हुकूमतूं इमामतूं मिलियूं, जिनखे अकामतूं मिलियूं, उन मर्दन खे बि मायरुनि ॼणियो हूंदो, उन मर्दन बि मायरुनि जे झोल में मायरुनि जो खीर पीतो हूंदो। ऐं इब्तिदा खां हिन महिल ताईं जिन बि क़ौमुनि औरतुनि खे ज़लील कयो आहे, ख़ुदा उन क़ौमुनि जी तबाही आहे। पर आऊं लाउड स्पीकर जे ज़रिए भेण खे थो सम्झायां त तुंहिंजी इज़त बेपर्दगी में कोन्हे। 98 सिपारो सूरत नूर, समझो 98 सिपारो सूरत नूर। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनसू व तुसल्लिमू अला अहलिहा। ईमान वारो ला तदखुलू, कंहिंजे घर में बिना इजाजत जे न वञो। ला तदखुलू, कंहिंजे घर में बिना इजाजत जे दाखिल न थियो, इजाजत वठो। तव्हांजे सगे चाचे जो घर हुजे त बि इजाजत वठो, छो त चाचे जी धी तुंहिंजी सौट वेठी आहे। सौट घर में अचे त सौट पर्दे में वञे, मामे जे घर वञो त मामे जी धी मारोट वेठी अथई, मासीअ घर में वञी त मासात वेठी आहे, पुफीअ घर में दाख़िली पुफाड़, पर पंहिंजे सगे भाउ जे घर वञो त बि क़ुरान चए थो ला तदखुलू, बिना इजाज़त जे न। तुंहिंजे भाउ जो नंग तुंहिंजी भाॼाई वेठी आहे, जे घर में ॾेर दाख़िल थिए भाॼी पर्दे में वञे। हिते पर्दो आहे, हिते त ॾेर था भाॼाई हिन खे मारनि। इज्जत करे चाहे काढ़े दे त पंहिंजे मुड़स खे करे दे। ॾेर छो था मारनि, ॾेर छो था भाॼनि खे घरां कढनि, ॾेरनि खे हक़ कहिड़ो आहे? जे खट ते ॾेर वेहे त भाॼी खे वेहण जो हक़ कोन्हे, जे खट ते भाॼी वेहे त ॾेर खे वेहण जो हक़ कोन्हे। हिते त बाबा वॾो ज़ुल्म आहे। क़ुरान थो चए कंहिंजे घर में बिना इजाज़त जे दाख़िल न थियो, पोइ इजाज़त मिलेव दाख़िल थियो। हत्ता तस्तअनसू व तुसल्लिमू अला अहलिहा, पोइ घर भातन खे पहिरीं पहिरीं वञी सलाम कयो। बहरहाल इहो मुंहिंजो मौज़ू अलॻि थी वेंदो, पर्दे ते वरी मां ॿिए दफ़े ॻाल्हाईंदुसि। मां अल्लाह जे बानी इहो वाक़ियो बयान पियो कयां। जॾहिं अल्लाह वारो उन बदकार औरत जे दर जे साम्हूं तॾी विछाए वेठो त माण्हू खिसकिया। तहीं बि अल्लाह वारनि जो अदब कंदा करियो, तहीं बि बुज़ुर्गनि जो एहतराम कंदा करियो। तवजो आहे, माण्हू खिसकंदा विया। बानी भॼी आई, साइण सॼो दरो ख़ाली थी वियो। माण्हू विया हलिया, चे कीअं? चला कहिड़ो फ़कीर वेठो आहे तॾे ते वेठो अल्लाह वला करे। फ़कीर माण्हू भॼाए छॾिया। ओह बदकार माई, हीअ कावड़ जी ॿाहिरि आई, बायज़ीद खे सुञाणंदी न हुई। तरे बायज़ीद खे जी फ़कीर भलो थई देता हलियो वञ, जे हलियो नथो वञे, जे मूंसां मिलण आयो आई, मूंखे 200 दीनार ॾे। अथई 200 दीनार?
कंदलो जो बायजीद छा मोटा आहिनि चम केॾे पैसा बायजीद पैसा ॾिनस चल मुझे पोयां अच बायजीद बुस्तामी औरत जे पोयां वियो माई दरवाज़ो ॾिनो पैसा रखी जान तुझी गुलामियाणी हां जीअं चवीं तीअं करियां तो पैसा ॾिना आहिनि हाँ तुझी चवंदे मां तीअं कंदुसि बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जल्दी वञ अवल गुस्ल करे आ पाक लिबास वनी पाया औरत गुस्ल करे आई पाक लिबास पाए आई हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिकड़ी चादर खणी आ घर में मुसलो हुजे तो मुसलो खणी आ भाई चादर खणी आई मुसलो खणी आई बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाने मुसले ते भी हथ बधी भी गर्दन निभाए भी बाहू बधी भी तोके मां पैसा ॾिना तोके मां जीअं चवंदुसि तीअं कंदीअ औरत मुसले ते बीठी बाहू बधी बीठी गर्दन निभाए बीठी तरे बायजीद बुस्तामी हिय भर में भी उतरा खया अल्लाह आज को मुझे वसम मां कयो बानी गंदी गुनहगार थी अल्लाह आज को मुझे वसम हो मां कयो गुनहगार बानी अल्लाह तुझे आनो प्यारी थमे हर हिदायत तू दई छड़ी लत चली वेंदी जन्म जे बाय में लत सड़ी वेंदी दोज़ख जे बाय में न बची सघंदी तुंहिंजे डमर कहरई कावड़ खां होरे बायजीद दुआ घुरंदो रहियो अखियुनि मां पाणीअ जी नार वहाईंदो रहियो होरे औरत नज़र कई बायजीद ते बायजीद जी दुआ औरत जे दिल ते असर कयो दाह करे जमीन ते गिरी टे दफा जी अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर टे दफा तकबीर हुई रोई थी जे दरवेश मुझे तौबा करा मुझे तौबा करा मुझे तौबा करा मुझी रात डोहल में गुजरी मुझो ॾींहुं डोहल में गुजरियो मुझी शाम डोहल में गुजरी मुझी सुबह डोहल में गुजरी तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा ॾाढे जो सुभान अल्लाह ओ दरवेश मूंखे तौबा करा सच्ची दिल सां तौबा लाइ तैयार आहे और औरत सच्ची दिल सां तौबा कई बायजीद अथरा खया उहा औरत बायजीद वटि पढ़ी पंहिंजे वक़्त जी आबिदा ऐं ज़ाहिदा बणिजी वई वॾी अल्लाह सजी नेक साले बानी बणिजी वई हे निहाय मुने सजी रात मुसलन ते पर रब खे रिज़ाईंदी मुझा दोस्तों अचो उन अल्लाह जे दर ते अल्लाह सजो करीम अल्लाह सजो मेहरबान हल मां तौबा सजी दिल सां कंदा हो या न कंदा हो केड़ा केड़ा सजी दिल सां तौबा कंदा जेको व्याज में बुडल तौबा करे त हाणे व्याज जे वेझो न वेंदुसि जेको हर मुड़े जंहिंजी ज़िंदगी कूड़न में गुज़री वई आहे तौबा करे मौला हाणे कूड़ जे वेझो न वेंदुसि जंहिंजी ज़िंदगी ज़िना ऐं शराब खोरी में गुज़री वई आहे तौबा करे त मां हाणे ज़िना ऐं शराब जे वेझो न वेंदुसि जंहिंजी सॼी ज़िंदगी माउ पीउ जे नाफ़रमानी में गुज़री वई आहे तौबा करे त अल्लाह हाणे पंहिंजे माउ पीउ जी नाफ़रमानी न कंदुसि अॼु मां अॼु मां अर्ज़ रखी अव्हां खे ॿाहूं ॿधी अर्ज़ो रखां मोहतबाना गुज़ारिश थो कयां त बाबा हर नंढे वॾे ॾोह खां सची दिल सां तौबा कयो उलमा जी इज़त कयो उलमा सां प्यार कयो ओड़े पाड़े सां भला हलो पंहिंजे ज़ालुनि सां भला हलो पंहिंजे घर वारनि सां भला हलो हे निहार मुड़े मामूली ॻाल्हियुनि ते रत जा रिश्ता न टोड़ियो हुज़ूर फरमायो जेको मिठियूं माइटियूं टोड़े थो समन आहे तवजा आहे पा एक बे जो अदब कयो एक बे जो एहतराम कयो अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह एक बे सां भला हलंदासीं नमाज जी पाबंदी कयो नंढा वॾा सभु निमाज़ी थी वञे निमाज़ी थींदो या न थींदो वॾे आवाज़ सां निमाज़ पढ़ो नंढा वॾा पंहिंजे नियाणियुनि भेनरुनि खे निमाज़ जो पाबंद कयो पोती परदो नियाणियुनि भेनरुनि खे सेखारियो पंहिंजे नियाणियुनि जा सजण जो ख़ैर ख़्वाह हो छो इंशाअल्लाह उन नियाणियुनि खे निमाज़ सेखारींदासीं बक़ाया ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदासीं जिते भी हुजो घरनि में उताकुनि में ज़िक्र जूं चार तस्बीहूं अथव ला इलाहा इल्लल्लाह ॿी तस्बीह इल्लल्लाह टी तस्बीह अल्लाह अल्लाह चौथी तस्बीह हू ये चार ज़िक्र जूं तस्बीहूं मग़रिब या इशा खां पोइ रोज़ पढ़ंदव इंशाअल्लाह दुआऊं क़बूल थी वेंदव करदा न हूंदव त करदा लही
मां पंहिंजे वाइज़ जे हिसाब सां ज़िक्र थो करायां ऐं मूंसां गॾु जेके ज़िक्र कंदा ॾाढो जो सुभाणे अल्लाह। मां पछाड़ी ज़िक्र ज़रबानी पोइ दुआ घुरायां, मूंखे उमेद न हुई त मां एतिरो वक़्तु ॻाल्हाए सघंदुसि, पर अल्लाह जी महिरबानी थी आहे। हाणे जेके वेठा हो जो बका हयाती अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदासीं। वॾे आवाज़ तलल्लासी कुरान मजीद में वहां असांखे ज़िक्र जे बारे में समझायो। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़। कुरान फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ए मोमिनो कुरान में फमे घणे में घणो मां रब खे याद कयो। अब कंहिंखे याद कबो, कंहिंखे याद कबो जेके अल्लाह खे याद कंदा ॾाढी जो सुभान कंदव अल्लाह खे याद। हाणे मूंसां गॾु ज़िक्र कयो, सभु कंद पंहिंजा हेठि कयो, हेॾे होॾे तकड़ छॾियो, सभु अखियूं बंदि करे अल्लाह खे याद कयो। चओ अल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूरे मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अव्वल आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह हामी नासिर है अल्लाह हाज़िर नाज़िर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह जिस्म मजाल में है अल्लाह जिस्म मजाल में है अल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह 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 चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे चाहे दम निकल जाए ये हुसैन कहते थे मेरे मुंह से निकलेगा मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।